मुंहिंजो टॉपिक आहे बांदरमल जी छठी पुराण। बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं किरे वसकारा छटन छटियूं थाने सार। जॾहिं मींहुं किरे वसकारा छटन छटियूं थाने सार। किरे पुसाए पानी पानी बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। जॾहिं थिए तो उसका व्याकुल चवे छठीअ खे बांदरमल कुल। जॾहिं थिए तो उसका चवे छठीअ खे बांदरमल कुल। थिए उन्हारे में भी साणी बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे कहाणी। कुलेर खे बंदूक बनाए पुछंदो आहे खोद ॿुधाए। कुलेर खे बंदूक बनाए पुछंदो आहे खोद ॿुधाए। पेके वई छा घर जी रानी बांदरमल जी छठी पुराण चेन हदन ते आहे।